मौजूद दोस्तों, सिंध जी तारीख़ में हिकु अहिड़ी बि औरत हुई जंहिं वटि न का फ़ौज हुई न ई का वॾी ताक़त हुई, पर पोइ बि हूअ ज़मींदारनि ऐं जागीरदारनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो ऐं पंहिंजे सिंध जे हारियुनि जे हक़नि लाइ विड़ी ऐं शहादत माणी। उन शहीद औरत जो नालो आहे माई बख़्तावर, जेका 1988 में ज़िले बदीन जे ॻोठ में जनमु वरितो, जेको उन वक़्तु बरतानवी हिंदुस्तान हुयो। 1930 में साईं जीएम सैद ऐं ॼेठमल परसराम ऐं कमेटी जो सदर कामरेड अब्दुल कादर मिली करे ऐं केतिरनि ई साथियुनि मिली करे मीरपुर ख़ास में सिंध कमेटी हारी जे नाले सां बुनियाद विधो। उन वक़्तु कामरेड हैदर बख़्श जतोई जेको आहे डिप्टी कलेक्टर जी नौकरी तां रिज़ाइन ॾिनी हुई। इन कमेटी खां मुतासिर थी करे कामरेड हैदर बख़्श जतोई बि इन कमेटी में शमूलियत विधी। उन हारी तहरीक जो मतिलबु मुतालबो हुयो त जेके हारी आहिनि उन्हनि खे भिटई जो अधु हिसो ॾिनो वञे। भिटई जो मतिलबु त जेके हारी अॻे ज़मींदार हूंदा, जागीरदार हूंदा हुआ, हारियुनि खां कमु कराईंदा हुआ सॼो, ऐं फसल जो तमामु घणो हिसो जेको हुयो पाण खणी वेंदा हुआ। उन ख़िलाफ़ उन वक़्तु काफ़ी सारियुनि जूं शहादतूं हुयूं, पर असां ॻाल्हाईंदासीं माई बख़्तावर ते। उन वक़्तु जेके ज़मींदार हुया तमामु घणा ताक़तवर हुया। ज़मीन जो सॼो तक़रीबन सॼो फसल जेको आहे उहे खणी वेंदा हुआ ऐं हारी वीचारा मतिलबु उहे गुरबत में रहंदा हुया। त माई बख़्तावर उन्हनि जागीरदार ऐं ज़मींदारनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो ऐं हिन हारी तहरीक जो हिसो बणिजी। सिंध जी वाहिद औरत हुई जंहिं पंहिंजे समाज, पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि ऐं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारियो। 1947 में बरतानवी हिंदुस्तान जे आख़िरी ॾियारे में ज़मींदार ऐं हारियुनि जे विच में झेड़ो थियो, तकरार थियो। तंहिं ते 22 जून सूमर वारे ॾींहं ते कामरेड हैदर बख़्श जतोई, जेको कमेटी जो अॻुवाण हुयो, उन मतिलबु हिकु मीटिंग कॉन्फ्रेंस रखी जंहिंमें ज़मींदारनि खे बि अचिणो हुयो ऐं हारियुनि खे बि अचिणो हुयो। हारी पंहिंजे झंडनि सां गॾु उते आया हुआ। उते मीटिंग तय थी त भिटई जो अधु हिसो जेको आहे हारियुनि खे मिलंदो, पर उते चौधरी सादुल्ला हुयो जेको उन ॻाल्हि मञी इनकार करे हलियो वियो। पोइ छा थियो जो कणिक जी मुद जेका हुई, कणिक तयारु हुई। माई बख़्तावर जो जेको ॻोठु हुयो अहमदी स्टेट नाले सां उन जे हिसे में आयो थे। पोइ छा थियो, चौधरी सादुल्ला माण्हू वठी करे कणिक मतिलबु खणणु वियो पिए। सॼी खयईं ते त उते को बि मर्द कोन हुयो। पोइ हीअ हिकु अकेली सिंध जी बहादुर औरत हुई जंहिं हुन सां मतिलबु मुंहुं अटकायो, ललकारे, बिना ख़ौफ़ जे ललकारी ऐं चयईंसि त मां तोखे न खण ॾींदसि। उते पोइ सादुल्ला चौधरी जे माण्हुनि फायरिंग शुरू कई, जंहिंमें उनखे हिकु मतिलबु गोली लॻी, उहा शहीद थी वई। ऐं उन खां पोइ हारी कमेटी जी हलचल में वधीक इज़ाफ़ो आयो।